بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد فقد قال الله سبحانه وتعالى في قرآن الكريم: بسم الله الرحمن الرحيم. وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا. नाज़रीन ऐं सामीन किराम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एहतराम वालिदैन जे मौज़ू ते ही असांजी पंजी निशस्त आहे। इन खां पहिरियां असां चइनि निशस्तुनि में क़ुरान ऐं अक़वाल मुहम्मद व आल मुहम्मद जी सीरत, उन जे फ़रामीन, सामीन ऐं नाज़रीन जे हवाले कयासीं। इन मौज़ू ते अॼु बि जेको मौज़ू आहे एहतराम वालिदैन, अॼु बि अक़वाल आइम्मा मासूमीन अलैहिमुस्सलाम जी रोशनी में सामीन व नाज़रीन जे लाइ कुझु फ़रामीन पेश करणु चाहियूं था। नाज़रीन, हिकु शख़्स हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अचनि था। अची करे अर्ज़ु कनि था, या रसूलल्लाह अना उहिब्बुल जिहाद। या रसूलल्लाह, मां जिहाद सां मुहबत कयां थो, जिहाद मूंखे वणे थो पियो। जीअं ई हुन शख़्स नौजवान जिहाद जी ॻाल्हि कई, मूंखे पसंदि आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन शख़्स खे फ़रमाइनि था त अल्लाह जी राह में जिहाद बहितर आहे, राह ख़ुदा में जिहाद करणु तमामु बहितर आहे। अगरि जिहाद कंदे कंदे तव्हां क़त्ल थी वियो त नबी फ़रमाइनि था त तव्हांजो दर्जे शहादत ते फ़ाइज़ थी वेंदो, तव्हां अल्लाह वटि ज़िंदा हूंदो ऐं अल्लाह वटि रिज़्क़ खाईंदो पिया। ऐं जेकॾहिं तव्हां क़त्ल न थियो, जिहाद जी राह में तव्हांजी वफ़ात थी वञे त पोइ तव्हांजो अजर अल्लाह वटि महफ़ूज़ हूंदो। अगरि तव्हां क़त्ल बि न थियो, तव्हांजी वफ़ात बि नथी थिए त सही ऐं सालिम घर था अचो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, तव्हांजो घर अचणु, जिहाद तां इहो सालिम वापसि अचणु ईअं आहे ॼण तव्हां माउ जे शिकम मां अॼु ॿाहिरि आया हो, यानी तव्हांजा सभु गुनाह माफ़ थी वेंदा। जीअं हुन नौजवान फ़ज़ाइल जिहाद ॿुधा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करणु लॻो, या रसूलल्लाह, मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी अम्मा ज़ईफ़ आहिनि, कोढ़ा आहिनि ऐं हू इहो बर्दाश्त न कंदा आहिनि त मां हिकु राति या हिकु ॾींहुं उन्हनि खां परे वञा। जीअं ई इहे कलिमात रसूलुल्लाह ॿुधा, जेको रसूल एतिरा जिहाद जा फ़ज़ाइल पियो बयानु करे, उहो रसूल उन शख़्स खे चए थो, ऐं नौजवान, तूं इन सूरत में पंहिंजे पीउ ऐं माउ सां वञी नेकी कर। तुंहिंजे पीउ ऐं माउ सां नेकी करणु ऐं तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजी माउ तोखां ख़ुशि थी करे ॾींहं ऐं राति गुज़ारनि, इहो तुंहिंजे पीउ जो तोसां ॾींहं ऐं राति मोहबत में गुज़ारनि, इहो गुज़ारणु हिकु साल जे जिहाद खां अफ़ज़ल आहे। त इन फ़रमान मां दोस्तो, सामीन, नाज़रीन, असांखे दर्स मिले थो त वाक़िअन जिहाद अफ़ज़ल इबादत आहे, जिहाद जा वॾा फ़ज़ाइल आहिनि ऐं अल्लाह जी राह में जिहाद अफ़ज़ल तरीन इबादत आहे। उन जे बावजूदि अगरि तव्हांजा पीउ ऐं माउ ज़ईफ़ आहिनि त उन्हनि सां नेकी करणु हिकु साल जे जिहाद खां अफ़ज़ल आहे। रसूल जे फ़रमान मां असांखे इहो दर्स मिले थो त हदल इम्कान सां पंहिंजे पीउ ऐं माउ जो एहतराम कयूं, पीउ ऐं माउ खे तकलीफ़ न ॾियूं,
ॿियूं काफ़ी रिवायतुनि इंशाअल्लाह अॻी क़िस्त में या का अॻी निशस्त ईंदी उन में गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।